पतीन ज़िलो जेको आहे वो सकाफ़ती रंगनि सां रंगिजी चुको आहे। अचो त अॼोकी जेका सकाफ़ती रैली में जेके माण्हू आया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां सिंधी क़ौम सॼी नंढा वॾा जेके आहिनि उहे पंहिंजो ईद जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि और नंढनि ॿारनि कपिड़ा तयारु कया आहिनि, अजरकूं तयारु कया आहिनि, टोपियूं पातियूं आहिनि ऐं असीं अवामी आवाज़ ग्रुप सां गॾु आहियूं, उन्हनि सां ॾियारो गॾु मल्हाए रहिया आहियूं। सिंधी माण्हू इन्हनि साॻियनि ॾींहंनि खे पंहिंजे जाग्राफ़ी हदुनि जे तहफ़ुज़ लाइ, पंहिंजे वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ, पंहिंजी ॿोली जे तहफ़ुज़ लाइ इन साॻे ॾींहं खे मल्हाईंदा त जीअं सुभाणे सिंध ते सिर्फ़ु सिंधी माण्हुनि जी हक़ीक़त क़ाइमु रहे, धारी आबादकारी रुकिजी सघे, सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च थियनि। अॼु 6 डिसंबर असांजो जेको सकाफ़ती ॾींहुं आहे ही असां अॼु ईद खां वधीक पिया महसूसु करियूं। असां फुल तयारियूं कयूं आहिनि ऐं इनशा अल्लाह हर साल असां हीउ जेको सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। ऐं अॼु जेको आहे सो असांखे एतिरी ख़ुशी आहे जेतिरी असांखे ईद खां बि जेका हूंदी आहे ख़ुशी उनखां वधीक अॼु असीं ख़ुशी महसूसु पिया करियूं। सिंधी सकावत हमेशा ऐं ज़िंदगी भर जे लाइ असीं मल्हाईंदासीं। असांखे तमामु ख़ुशी आहे। जंहिंखे असांजे सिंधी सकाफ़ती अजरक टोपी खां नफ़रत आहे, मूंखे उनजे नस्ल खां नफ़रत आहे। अॼु जेको सकाफ़ती ॾियारो आहे इहो सकाफ़ती रंगनि सां जेको आहे मुकमल तौरु रंगियल आहे। मैसूम जेके ॿार आहिनि उन्हनि खे बि सकाफ़ती लिबास जेको आहे उहो पहिरियल आहे, जंहिंमें पोड़ा आहिनि, जवान आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि। हिकिड़ो को ईद वारो समा आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ तनज़ीमूं आहिनि, सगा आहिनि, पाकिस्तान फिशर फोरम आहे, उनजा अॻवान आहिनि, अवामी आवाज़ मीडिया ग्रुप आहे ऐं वॾे तइदाद में जेके हर तबिके सां जेके माण्हू तहलक रखनि था उहे हिन रैली में पहुतल आहिनि। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ मदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।